सजण ऐं साणेह कंहिं अणासीअ विसरनि। अस्सलामु अलैकुम। जिते जिते मुंहिंजो आवाज़ु पहुची रहियो आहे उन्हनि मिड़नी माॻनि ते मोहबती माण्हुनि खे सिक ऐं ख़ुलूस भरियो सलाम शार क़बूल कनि। मनाइता सजणो सुरहाण सिंध लाइव स्टूडियो में अवांजा मोकिलियल मोहबतनामा अवांजे समातनि जे नाव पेश कयूं त प्रोग्राम में शामिल कयूं था ज़माननि खां ख्वाबनि जूं खेड़ियल ज़मीनूं, ज़माननि खां आवाज़ आहिनि कुसाणा, ज़माननि खां ज़िंदान बरंदड़ उहे ई, ज़माननि खां मज़लूम साॻिया तमाशा, ज़माननि खां महकूम ख़ुशबू चपनि ते, ज़माननि खां सुरंदड़ शबाबनि जा लाशा। पुछाणनि खे रड़ंदे ज़माना थिया आहिनि, निगाहनि खे सड़ंदे ज़माना थिया आहिनि, जियापनि खे झोरिन रुगो आहे गोलियूं, दुआउनि खे नचंदे ज़माना थिया आहिनि। ॾिसो पर न जज़्बनि छॾिया इश्क आहिनि, ज़लालत अॻियां दिलि मञी मात नाहे, भली पहण आहिनि सघारा घणा पर रतो छाण हथड़नि कई माठ नाहे। हरामत जो ही कोठ हाणे किरियो बसि, इन्हीअ सोच आहे ग़मनि खे घटायो, हवाउनि ते हाणे संघर कोन सहबी, इहो कौल आहे ज़बाननि ते आयो। उथी ॾिस बहारनि जा कातिल मदारी, नओं दौर आहे को नाहे फसानो, इहो रूह आहे बग़ावत जो भड़को, उझाए उन्हीअ खे न सघंदो ज़मानो, उझाए उन्हीअ खे न सघंदो ज़मानो, न सघंदो ज़मानो, न सघंदो ज़मानो।